मलीर में सहाफ़ियन के मान में ईद मिलन पार्टी ऐं मकानी इदारनि जे चूंड जो तज्ज़ियो जे उनवान हेठ मुज़ाकरो अवामी प्रेस क्लब मलीर में कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ अख़बारनि, टीवी चैनल्स ऐं मीडिया हाउसिस सां लाॻापियल सहाफ़ियन वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते पंहिंजनि ॻोठनि मां ईद करे मोटंदड़ मलीर जे सहाफ़ियन हिक ॿिए खे ईद मुबारकूं ॾिनियूं, गले मिलिया ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया। तक़रीब में मकानी चूंडनि जे तज्ज़िये तौरु हिक सहाफ़ी छा थो सोचे जे मुज़ाकरे हेठ मुख़्तलिफ़ सहाफ़ियन सामी मेमण, मंज़ूर सोलंकी, अरशद गबोल, सिकंदर जोखियो, कादिर दर्स, आज़ाद यूनिस, ग़ुलाम अली गोंदर, सरवर मेमण, एम ज़मान जोखियो, मिसरी मलाणो, असकर मेमण, अब्दुल लतीफ़ बुघियो ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो आहे त मलीर ज़िलो एराज़ी जे हवाले सां कराची जो सभ खां वॾो ज़िलो आहे, जंहिंजी आबादी 20 लख खां बि वधीक आहे, पर हीउ ज़िलो क़दीमी ॻोठनि ते ॿधल बुनियादी इंसानी हक़नि ऐं सहूलतनि खां महरूम आहे। पढ़ियल लिखियल नौजवाननि, सियासी समाजी अॻवाननि पंहिंजे मुल्क ऐं ज़िले जी पोरियत तमाम सां मोहबत कंदड़ धुरियन चूंडनि में हिसो न वरितो त मुल्क जे 75 सालनि जी तारीख़ में मसइलनि जे धुॿण में फाथल अवाम वधीक मसइलनि जे वर चढ़ी वेंदा।